ख़बर शामिल कंदासीं। उस्मान शाहिड़ी मां मोहम्मद रहीम ख़ासि कली जे रिपोर्ट मुताबिक़ उमरसान थाणे जे हद में हाजी अलू बस स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रक में ज़ोरदार टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में औरत हेती ज़ाल ॾियो मौक़े ते फ़ौत थी वई, हिकु मर्द ज़ख़्मी। तफ़सील मूजिबि उमरसान थाणे जे बस स्टॉप हाजी अलू टंडो आदम रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रक विच में ज़ोरदार टकर। शहदादपुर लॻ ॻोठ इब्राहिम ॾेथोजा रवासी ॾियो कुली ज़ख़्मी ऐं हेती ज़ाल ॾियो कुली मौक़े ते फ़ौत थी वई, जॾहिं त ट्रक ड्राइवर मौक़े वारे जाइ तां फ़रार। जॾहिं त ॿ ॿार राधिका धीउ ॾियो कुली, सूरज पुट ॾियो कुली मौजिज़ाणे तौर ते बची विया, जॾहिं उमरसांद पुलिस लाश ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल टंडोलियार मुंतक़िल करे छॾियो।